अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा त भाई पांदी जे खीरथर वारे इलाइक़े में गोलियूं लॻल नौजवान जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि रवाना थी वई आहे। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे दानिश कुझु उन खां मालूम कंदासीं त दानिश जी दानिश वाही पांदी में खीरथर वारे इलाइक़े में गोलियूं लॻल नौजवान जो लाश हथ आयो आहे। उन हवाले सां तव्हां वटि कहिड़ा अपडेट आहिनि? अॼु बिल्कुलु वाही पांदी जे खीरथर वारे इलाइक़े में गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे नौजवान जो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानो थी वई आहे। बाख़बर ज़रियनि मूजिबि जेको गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे उन नौजवान जी सुञाणप सॼण मलोखाणी तौरु थी आहे। वाही पांदी जे खीरथर वारो इलाइक़ो आहे जिते हिकु नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि लाश तहवील में वठण जे लाइ रवानो थी वई आहे। बाख़बर ज़रियनि मूजिबि गोलियूं लॻल जेको लाश हथ आयो आहे उन जी सुञाणप सॼण मलोखाणी तौरु थी आहे। जी पांदी जे खीरथर वारे इलाइक़े में गोलियूं लॻल नौजवान जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस जाइ वारदात ते रवाना थी चुकी आहे। खीरथर वाही पांदी जो इलाइक़ो आहे, काछे जो इलाइक़ो आहे, जेको जामरू पट्टी जो इलाइक़ो आहे। वाही पांदी पुलिस जेका आहे उहा जाइ वारदात ते लाश खणण लाइ रवाना थी चुकी आहे ऐं उहो लाश जो ई तालका इस्पताल आंदो वेंदो जिते पोस्टमार्टम कयो वेंदो।